हिंगोरजा में आबादगारनि शाखनि जी काटरी नचण ख़िलाफ़ एहतजाज जो मुज़ाहिरो कयो। आबादगारनि जूं ॻाल्हियूं ॿुधाए रहियो आहे अब्दुल जब्बार चांग। मौजूद समी सॼो लिंक रोड ते जेको मीरठ माइनल ऐं टिकड़ो वाह आबादगारनि टे एहतजाजी बुख हड़ताली कैंप करे अॼु एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। असीं अॼु मौजूद आहियूं उन्हनि आबादगारनि सां। अचो त उन्हनि सां ॻाल्हायूं त उहे टाइम सां पंहिंजा वीचार कीअं था वञनि। टियों ॾींहुं को बि कामरो न हींअर ताईं लड़ी न आया आहियो, न ई उन्हनि फ़ोन ते को राब्तो कयो आहे। असां फ़ोन कयूं था त नंबर बंदि करे छॾिया अथनि, उन्हनि को नंबर खणनि था त नशा। असांखे टियों ॾींहुं एहतजाज ते वेठा आहियूं मीरठ मिनर ऐं टिकणे जी खाटी लाइ। असां वस वारनि खे अपील था कयूं, हद जे MP साईं प्यारली शाह खां, साईं जावेद अली शाह खां, सिंध जे वज़ीर आला सिंध को मुराद अली शाह खां त महिरबानी करे हिन शाखनि जो नोटिस वठो, वञे मीरठ मिनर ऐं टिकणे जो जल्द में जल्द नोटिस वठी पिछड़ी जे आबादगारनि जी बेचैनी ख़तमु कई वञे ऐं असांखे इंसाफ़ ॾिनो वञे। जेसिताईं खाटी न थींदी असां बुख हड़ताल जारी रखंदासीं। हींअर ताईं को बि कामोरो या को बि जेको आहे सो इरिगेशन जो अमलदार हिते कैंप ते कोन पहुतो आहे। रुॻो इहो दिलासो बि कंहिं कोन ॾिनो आहे त असां जेको आहे खाटी खणाईंदासीं या कीअं। को बि हिन महिल ते लड़ी न आयो आहे। हीअ असांजो एहतजाज टे ॾींहं बि जारी आहे। जेकॾहिं न आया त असां सुभाणे परीं ताईं जेकॾहिं असां हीअ एहतजाज जारी रखंदासीं जेसिताईं असांजी खाटी ऐं पाणी असांखे ॾिनो न वेंदो तेसिताईं असां हीअ बुख हड़ताली कैंप क़ाइमु कंदासीं। अॼु असां हीअ रोड बि ब्लॉक कयो आहे। सुभाणे जेकॾहिं को ॿियो क़दम खणंदासीं त उन लाइ इरिगेशन अमलो ऐं कामोरा ज़िम्मेवार हूंदा। असांजी टोयल असांजी ख़राबु लॻी पई आहे। असां हेठि सफ़ा मरी आहियूं बुख ते। पुठि हूंदी आहे असां हिते बुख हड़ताल ते वेठा आहियूं। को ऑफिसर न आयो आहे, को माण्हू न आयो आहे, न को टावन आयो, को कुझु। असां अपील था कयूं त महिरबानी करे असांखे खाटी खणाई। खाटी शाख जी हालति छा आहे? माल जे कां जे पाणी पीअण लाइ बि को ढुक कोन्हे को। डंडवान में या थोरो थको वाह में पाणी आहे, को माल पाणी पीए थो, को पुठी थो ठारे। असां लाइ उहा ज़री बि कान्हे का। 12 महीना थी विया आहिनि, 17 महीना थी विया आहिनि, पाणी जो ढुक ई न आहे। कोई बि न आहे, को कामोरो कोन, कोई बि ऑफिसर ने फोन करे या को बि वार्ड फोन करे न चए असां त आहियूं कोन। को चए थो त मां कराची वेठो आहियां, को चए थो मां किथे आहियां। पोइ हा इन ॻाल्हि खे ॾिसंदासीं। या थी सघे तव्हां 2 लख रुपया ॾियो, तव्हांखे असां खाटी करे रहिजो। असां खां ढलूं बि वसूल था कनि, असां खां हर शइ वसूल कई वेठा आहिनि। पोइ बि असां ग़रीब माण्हू, असां बचा पालियूं जा ख़र्च शाखुनि जा कयूं जा पोखुनि जा ख़र्च कयूं। असां आणियूं काॾो वञूं। नाज़रीन, आबादगारनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियो। हिननि निकिरल उस में जेको एहतजाजी मुज़ाहिरो करे 2 कलाक ते रोड बंदि कयो आहे। हिननि जो चवणु आहे त अॼु असांजो टियों ॾींहुं आहे, पर को बि कामरो लड़ी न आयो आहे। जेको आपाशी अमलदार SDO ऐं DPO खे ॿुधाईंदो हलां, हिननि मुतालबो कयो वस वारनि खां, आपाशी जे वज़ीर खां, CM सिंध खां ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो त फौरी तौर ते कुचड़ी आबादगारनि खे खाटी खणाई ॾिनी वञे जीअं असीं वणनि जो फसल खाए सघूं। इहो बि ॿुधाईंदो हलां त 2 ॼणनि जेको सुभाणे पाण खे साण जो चिता ॾिनो आहे, हिननि जो चवण त असांखे खाटी खणाए ॾिनी वञे जीअं असां वटि पखड़ियल बेचैनी दूर थी सघे। कैमरामैन अब्दुल सत्तार चांग सां गॾु अब्दुल जब्बार चांग, टाइम न्यूज़।